आमदीद। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जी से खैरियत उम्मीद से खैरियत चल अल्हम्दुलिल्लाह। से एतकाफ जो करो अजर है सवाब है इन जे बारे में वजाहत कीजिए। एतकाफ़ जो अजर सवाब करो है। एतकाफ़ की फजीलत आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत है। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतकाफ़ फरमायो हुयो। इन मथे अजर ने सवाब फजीलत भी करो खपे। अल्लाह ताला पसंद कयो वन तुम आकिफून फिल मसाजिद ऐं मस्जिद में एतकाफ़ जी हालत में रहो था। रोज़ो रखी न मस्जिद में एतकाफ़ कयो। एतरे रोज़े जी फजीलत तंहिंमें एतकाफ़ जो ज़िक्र आयो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अज़वाज मुतहरात एतकाफ़ कयो। एतकाफ़ हिकिड़ी मखसूस इबादत है जंहिंमें इंसान पूरे दुनियावी काम काज मां कटिजी अने सिर्फ़ न सिर्फ़ अल्लाह ताला से लहो लगाए थो। रोज़ी की हालत में इनके मजूरी करण छूट, जनाज़े के कुल्लो ॾियण छूट, किबर खाइण छूट, व्यापार करण छूट, हुंडा हलाइण छूट, मई चारण छूट, मड़े धंधा इनके छूट रोज़े में। पर एतकाफ़ में मिणी कमे त हथ खणंदो। खाली सिर्फ़ न सिर्फ़ नमाज मस्जिद ज़िक्र अज़कार एतिरे सुधीअ जे जनाज़ो थी वेंदो तंहिंमें ई किन वञी सघंदो। एतिरे ख़ासि ज़िक्र में लॻो पियो हूंदो। हाणे मुंहिंजा आके सां ॿ मुद्दा आहिनि एतकाफ़ जे बारे में। पाण वटि हर मस्जिद में जमात ये समझे थी जे असांजी मस्जिद में एतकाफ़ जे कोई शख़्स न वेठो त असीं गुनहगार थींदासूं। यानी ये समझनि था जे हर मस्जिद में खूण में माण्हू खपे एतकाफ़ वारो जी खपे। इन में कीअं शक न आहे। पर पंहिंजे अक़ीदे जे मुताबिक़ न खपे। पंहिंजो अक़ीदो इहे जे पिंड जी ख़ुशीअ सां केरु नथो वेहे त हरू भरू ॿिए खे पगार ॾेई पियो विहारियो। हाणे ॿियो जे पैसा गिनी न एतकाफ़ कंदो त हुनखे सवाब त जुड़ंदो की न। उहो त पैसे लाइ वेठो आहे न। जे एतकाफ़ करणो त पिंड जी मर्ज़ी से वेहे। अने इजराखनि आहे ॾुखियो कमु जे ॾोॾो ॾींहं लॻातार वेहणो, ॿिए जी ॻाल्हि न सुणणी, न कंहिंसे रिहाइण करणी। त हिकिड़ो त मुंहिंजे ख़्याल से जे ज़बरदस्ती कंहिंखे पाण विहारियूं था हरू भरू मस्जिद में विहारियो अहिड़ो न आहे। मतिलबु ई जे कंहिं मस्जिद में कोई एतकाफ़ न वेठो त पाण गुनहगार किन थींदासूं। मिसाल तरीक़े हिकिड़ो शख़्स अचे थो सलाम करे थो न 4-5 ॼणा पाण रहियासीं वेठल। सलाम वारे सलाम कयूं त सुन्नत आहे पर हिन जवाबु ॾियणु फ़र्ज़ु किफ़ाया आहे। हिकिड़े जवाबु ॾिने त काफ़ी। हीअ अहिड़ो फ़र्ज़ु किफ़ाया न आहे जे हरू भरू हीअ वे कहू वे। जनाज़ो न ॾटियो कुल्लो न ॾिनो उम्मत मिणी कोई न निकिरिया त हीअ फ़र्ज़ु किफ़ाया मिणी मथे लागू थी वेंदो। पर अमुक माण्हू जनाज़े में विया अमुक न विया त कीअं वांदो न आहे। मसीती में किथे पण उम्मती कोई ॾहो वेठो न वेठो अहिड़ो को मुंदो ज न आहे। एतकाफ़ जे मिणी मसीती में केरु न वेहे तव्हां कोई गुनहगार न आहे। अने मिणी मसीती में सॼी जमात जे गोॾा खोड़े वेही रहे तव्हां कीअं वांदो न आहे। ॾह जे बारे में घणियूं ग़लतफ़हमियूं आहिनि। ॿी ग़लतफ़हमी इहा त वीचारो मौलाना पघार ते हुए थो जंहिं मौलाना जूं घणियूं ॿधियूं ड्यूटियूं आहिनि थियूं। हाणे जर छैलो ॾऊ अचे थो तर मौलाना खे लियाए हिन मां सिबाइणा ॾह में ईद जो वापारु हिनखे गिनणो साम्हूं हिनखे केॾा कैसे ॿिया जेको जमाती कमकार रहिया इन में पण आटो फेरो ॾियणो न जमात जो प्रेशर वेहे थो जो मौलाना ॾऊ तोखे ज वेहणो आहे। ऐं चवां थो हीअ जमात खोटो करे थी। ज़बरदस्ती मौलाना खे न विहारे अने मौलाना जे फ़र्ज़ ने ड्यूटीअ में अचेज नथो। मौलाना जवाबदारी में अचेज नथो जो मौलाना ॾऊ वेहे। पिंड जी मर्ज़ीअ सां जे वेहंदो त अलाह हिनखे अजर ॾींदो। अने जे न वेठो त न अलाह जो गुनहगार आहे न आजो गुनहगार आहे। अॼु पघार में ई एग्रीमेंट आहे ज न। अने कोई जे एग्रीमेंट करे थो त इहो खोटो एग्रीमेंट करे थो। हाणे ॾऊ मूं डिघ जॻहि ते ॾिठो त ॾह वारा ॾऊ वेहनि था पण पोइ हिकिड़ो ॿ ॾींहं त अहिड़ो रुमाल मुंहं था ॿधी कंधु हेठो करे न इबादत कयूं था। पोइ कीअं न मीटिंग में लॻी वञे था
ॾींहुं निकिरे नथो, लोड़ा फेरे फेरे, पोइ झुको अचे उहो इन सां ॻाल्हि करे थो, ई ग़लति आहे। तमामु टाइट रहणो पवंदो। ऐं हिकिड़े शहर में हुउसि, उते हिकिड़े जे एतकाफ़ जी जॻह ते 6 छोकिरा वेठा। पोइ मूंखे त उते मस्जिद में रहणो, लॻभॻि सॼो रमज़ान ॾींहुं अने राति न हिकिड़े ॿिए खे सुम्हणु ॾिए न पढ़णु ॾिए, लतें जो वारो वार हू हुनखे वार में जले किराए पियो, हुनखे ॿूसाटे थो, आ ई रहियो ॾौ। अच्छा, त अहिड़ो ॾौ वेहणु न खपे, मस्जिद में डिस्टर्ब थिए, अने अहिड़ी कोई इबादत आहे न। ॿी हिकिड़ी मस्जिद जी ॻाल्हि आहे त वीचारो मियाँ जी ॾौ वेठो, पोइ न सरंदे, जमात प्रेशर कया, हुनखे वेठे त वीचार हो न, पर न सरंदे ॾौ वेठो जरा। राति जो 21 में जागी घणे खरी जमात वेंदी रही। पोइ थोरा हुआ उन मियाँ जी खे रियाण कयूं, पोइ रओ कयूं, पोइ मश्किरियूं कयूं, पोइ वरी उनखां मतिलबु वीचारे तकलीफ़ ॾिनो, सतायो, जेको 10 में वेठो। तैर लाउट ते 3 वॻे ऐलान कयईं, जबा जमातिया अञे बचले के छोरा खे संभालियो, ॾुख ॾेई छॾियो हुयूं। त ऐं इस्लाम मथे कंहिंखे तरजीह नथो ॾिए। इस्लाम अलाह जो दीन आहे, अने इस्लाम में हर नियम निज़ाम टाइट है, कंप्लीट दीन है। पर मूं गैर मुस्लिम में हिकिड़ी क़ौम खे ॾिठो, जेको पाण वटि ॾौ आहे इन बाबति, उन में पण वेही करे पिंड जी जेकी उपासना आराधना करे जो आहे, ऐं वियोसि केतिरी वार हिन जे आड़ ते वेठो हुउसि, उन मूंखे साम्हूं नारे न कुझु न, मतिलबु ई जे एतिरो टाइट हो त ॿिए के साम्हूं ॻाल्हाइणो न, नारणो न। हिकिड़ो माण्हू उनजी ख़िदमत में लॻो पियो, त उहो माण्हू उन जे जापे ते वेठो, इनखे कोई ज़रूरत पई त उनखे चई सघियो ते, अने पाण त मस्जिद जो दरवाज़ो खुड़के तंहिं भेरो 10 जो पलो ईअं पासे करे कंध हेठि करे नारणो जे केरु अचे थो, कोरो खणी अचे थो, ॾींहं की राति, पोइ ही पोइ हू मस्जिद में परियां को बि ॻाल्हि करी तंहिं भेरो ही कनू सरो ॾिए पियो। ही ॾौ ॿौ आहे न, अहिड़ो ॾौ वेहण कंहिंखे न ॾिजा। त मुंहिंजी ॻाल्हि लंबी थी वई। 10 जी फज़ीलत में कोई हदीस न आहे वई, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे, अने अल्लाह ताला पसंदि कयईं इन कम खे। पाण जेको ॾौ ई वेही न क़ुर जी तिलावत करे, नफ़ल पढ़े, ज़िक्र करे, ॿियो जी कीअं न करे, त कम से कम चुपचाप वेठो हुए, न ॿिए खे डिस्टर्ब करे, न इनखे डिस्टर्ब केरु करे। हरम शरीफ़ में बग़ैर पर्दे जे हज़ारों माण्हू वेहनि था। अल्लाह जे घर में मके में जेको मस्जिद हराम रहे, तंहिंमें हज़ारों माण्हू एतकाफ़ कयूं था, उन में पर्दो हुए नथो। मूंखे यादि आहे त हिकिड़ी मस्जिद में एतकाफ़ लाइ करे, वॾी मस्जिद आहे ॿिए मुल्क में, 2100 माण्हूअ हिकिड़े वरे दरख़्वास्त ॾिनो मैनेजमेंट खे, जे असीं एतकाफ़ वियूं था, ॾौ वियूं था। 2100 मां 1400 अर्ज़ियूं क़बूल थियूं, 1400 माण्हू परमिशन मिलियो ऐं वियो। त खपे एतिरा माण्हू हिकिड़ी मस्जिद में एतकाफ़ वेही सघनि था, अने जे मस्जिद में एतकाफ़ सफ़ाई न वेठा त कीअं वांदो न आहे। बाक़ी ॾुसीनि जो सॼो एतकाफ़ जो मैटर अलॻि आहे, उहो कॾहिं कंहिंजो मसइलो आहे त इंशाअल्लाह सुवाल जो जवाबु ॾींदासूं। अल्लाह वधारे बहितर ॼाणे थो। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।